बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। आमदनी का वधीक असासन केस में गिरफ़्तार म्यूनसिपल कमेटी के अगूणे चेयरमैन मीर ग़ुलाम अब्बास जखरानी की ज़मानत मंजूर। 2 साल अॻु नैब पारां आमदन का वधीक असासन वारे केस में गिरफ़्तार थियल जैकबाबा के म्यूनसिपल कमेटी के अगूणे चेयरमैन मीर ग़ुलाम अब्बास जखरानी की सुप्रीम कोर्ट 10 लाख रुपयनि में ज़मानत मंजूर करे वरिती है। मीर ग़ुलाम अब्बास जखरानी गुज़िरियल 2 सालन का आमदन का वधीक असासन वारे केस में जेल अंदर कैद है। कंदकोट वेझो बोह सां भरियल ट्रैक्टर 11,000 की तारन सां टकराइजी वियो। पोरहित सड़ी फौत, 1 ज़ख्मी। बी सेक्शन थाने की हदगोट दीदार खान खोसो में बोह सां भरियल ट्रैक्टर ट्राली 11,000 वोल्टेज की तारन सां टकराइजी वियो। करंट लगण सबब पोरहित अब्दुल रसूल शेख मौके ते ही सड़ी फौत थी वियो, जॾहिं त ॿियो ज़ख्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सखर मुंतकिल कयो वियो। ट्रिगड़ी में हैस्को जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ चक्की मालिकनि जो एहतजाज। चक्कियूं बंद करे हड़ताल। चक्की मालिकनि रियाज़ हुसैन जसकानी, राव आरिफ, भवानी शंकर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त एक्सीएन ऐं एसडीओ वापडा बिना सबब शहर जी 18 अटे चक्कियुनि जा बिजली कनेक्शन काटे छॾिया आहिनि, जंहिंखे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयार न आहे। बिजली बहाल न थी त सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। बिरिया रोड में हेल्थ केयर कमीशन जो अताई डॉक्टर्स ऐं गैर कानूनी लेबोरेटरीज़ ख़िलाफ़ कार्रवाई। 15 गैर कानूनी लेबोरेटरीज़ सील। फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल, मेडिकल एक्सपर्ट डॉक्टर इकबाल अहमद भुरगड़ी, असिस्टेंट डायरेक्टर हेल्थ केयर कमीशन अब्दुल रज़ाक शेख सिंध लेबोरेटरी, बिटाई लेबोरेटरी, अली लेबोरेटरी, अलनूर लेबोरेटरी ऐं कराची लेबोरेटरी समेत 15 का वधीक लेबोरेटरीज़ ऐं 4 अताई डॉक्टर्स जूं क्लिनिक सील करे छॾियूं। बडानी में नौजवान पारां घरू परेशानी सबब बंदूक जो फायर करे आपघात करण की कोशिश। ॻोठ मोहम्मद सिद्दीक छिजण वासी 22 वरनि जे सोबत छिजण घरू परेशानी सबब पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात करण की कोशिश कई, जंहिंमें हू सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे वारिस मयाणी थाने ते खणाए आया, जितां लेटर वठण बाद खेसि गणती जोगी हालत में रहीम यार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो। उडेरोलाल ऐं भरपासे में रमज़ान शुरू थींदे ही मुनाफ़ाख़ोरनि महांगाई में इज़ाफ़ो करे छॾियो। खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मुनाफ़ेख़ोरनि पारां मनपसंद अघ मुक़रर कया विया। शहरनि इंतज़ामिया खां घुर कई है त शहर में सरकारी रेट लिस्ट खां वाधू रक़म ते शयूं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं बुल्ली शाह करीम वेझो एहसास किफ़ालत सेंटर ते डिवाइस होल्डर न पहुता, समय औरतूं परेशान। ॻोठ सईद खान लुंड वारे एहसास किफ़ालत सेंटर ते डिवाइस होल्डर न अचण सबब समय मुस्तहिक औरतनि खे इमदादी रक़म न मिली सघी, जंहिं सबब औरतूं सख़्त परेशान आहिनि। सख़्त गर्मी में उन बुख ते सवें औरतूं डिवाइस होल्डर जो इंतज़ार कंदियूं रहियूं, पर को भी अमलदार न पहुतो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।